इमरान खान कंहिं वक्त कारकुननि खे डी चौक वञण जी हिदायत कई। कारकुन कहिड़े वक्त रुकावटूं हटाए डी चौक तरफ़ वधिया। छा रेड ज़ोन में दाख़िल थींदड़ कारकुननि जी केरु निगरानी करे रहियो आहे? सुप्रीम कोर्ट पीटीआई कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ऐं रस्ता बंदि करण बाबति इस्लामाबाद बार जे दरख़्वास्त ते लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में अदालत पारां 7 सवालनि जा जवाब पुछा विया। छा हुकूमत पारां ॾिनल ख़ातिरी जी भञकड़ी कई पई? अदालत वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी डीजीआई डीजीआईबी डीआईजी इस्लामाबाद ऐं कमिश्नर खे सवालनि जा जवाब ॾियण लाइ 1 हफ़्ते जी मोहलत ॾेई छॾी। अदालत चयो आहे त सबूतनि जो जाइज़ो वठण बाद हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस याहिया आफरीदी जो इख़्तिलाफ़ी नोट इमरान खान ख़िलाफ़ तौहीनी अदालत जो नोटिस जारी करण जी सिफारिश जस्टिस याहिया आफरीदी नोट में चयो आहे त इमरान खान ख़िलाफ़ कार्रवाई लाइ मवाद न हुअण सां इतफ़ाक़ नथो करियां। इमरान अदालती हुकुम खे न मञियो ऐं कारकुननि खे डी चौक ते पहुचण लाइ चयो। अदालत खे मायूसी थी त अदालती कोशिशुनि जो एतिराम न कयो वियो। लॉन्ग मार्च जी सूरतहाल ख़तम थी वई आहे। रोड रस्ता बि खुली विया आहिनि, जंहिं करे हाणे पिटीशन गैर मौसर थी वई आहे। तुर्की जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तुर्क सदर सां मुलाक़ात। तुर्की जे सदारती महल पहुचण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। शहबाज शरीफ़ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वज़ीर आज़म मुस्तफ़ा कमाल अतातुर्क जी मज़ार ते बि हाज़िरी भरी। पीटीआई चेयरमैन नई लॉन्ग मार्च खे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मशरूत करे छॾियो। इमरान खान चयो आहे त अदालतूं कमज़ोरनि खे ताक़तवरनि खां महफ़ूज़ रखंदियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ नई लॉन्ग मार्च जो ऐलान कंदुसि। को बि न्यूट्रल नाहे हूंदो। अल्लाह ताला बि कंहिंखे न्यूट्रल रहण जी इजाज़त नथो ॾिए। मॉडल टाउन वाक़िए ते शहबाज शरीफ़ ऐं राना सोनाला खे जेल में हुजणु घुरिजे। हाणे 30 सालनि खां ॾोह कंदड़ अॼु इक़्तिदार में अची वेठा आहिनि। चोरनि खे मात ॾींदासीं त मुल्क तरक़ी कंदो। शफ़ाफ़ इलेक्शन लाइ चूंड सुधारा अणतड़ा आहिनि। बंदूक जी ज़ोर ते या कंहिं जे दबाव में कानून साज़ी न कंदासीं। अपोज़िशन चूंड सुधारण खां सवाइ इलेक्शन चाहे थी, जेका क़बूल नाहे। तुर्क टीवी खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत चूंड सुधारण जो पहिरियों मरहलो शुरू करे छॾियो आहे, जेको पार्लियामेंट मां पास थी चुको आहे। पाकिस्तान ॻाल्हियुनि ज़रिए ख़िते में अमन जो क़याम चाहे थो। तुर्की पारां कश्मीर मसइले ते आवाज़ उथारण ते सदर जी निगाह सां ॾिसूं था। जामछोरो जे जाली डोमिसाइल ते टेस्ट ॾेई मास्तर थियण कैदी वासी इसरार पठाण ते फरार जो केस दाख़िल। तालीम खाते पारां सवात वासी इसरार पठाण ते जामछोरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो। केस में 420 ऐं 468 जा कलम लगाया विया। पुलिस केस दाख़िल थियण बाद जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं सख़त जी एहतसाब अदालत में जेल खां पेशी ते आयल 2 कैदी फरार थी विया। कैदी ज़िया सिद्दीकी ऐं संदसि भाउ मोहम्मद नदीम सिद्दीकी खे जेल खां पेशी ते एहतसाब अदालत आंदो वियो हो। ॿुधणी दौरान वापसी ते ॿिन्ही कैदियुनि जे फरार थियण जी ख़बर पवण ते पुलिस में थरथलो मची वियो।